नबीयुल करीमुल अमीन। दोस्तों मोहतरम, अल्लाह जा बेपाया एहसान जे मिठे पीर जे आस्ताने ते असां हड़नी खे गॾु कयो आहे। वलियन जा आस्ताना दिलनि जी तस्कीन जूं जॻहियूं हूंदियूं आहिनि। अल्लाह वारनि जूं दरगाहूं ॿुधणियलनि जे लाइ आसाइश जूं जॻहियूं हूंदियूं आहिनि। अल्लाह वारनि जा दीदार दिल जे मथां गुनाहनि जी गिरदो गुबार खे लाहिण जो ज़रियो हूंदा आहिनि। अल्लाह वारनि जी मजलिस अंदर के रूहानियत जे सिज सां रोशन करण वारियूं हूंदियूं आहिनि। उम्मीद आहे त अॼु मिठे पीर जे हिन मिठे आस्ताने तां हेड़नि सुहिणनि चेहरनि खां असां घणई रूहानी ख़ैरात वठी मोटंदासीं। जीअं तव्हां पांधियड़ आहियो तीअं ही फ़कीर बि हिन तरह जो पांधियड़ो आहे। न रुॻी मां मुंहिंजो अबो बि हिन तरह जो पांधियड़ो आहे, मुंहिंजो ॾाॾा साईं बि हिन तरह जो पांधियड़ो आहे। सो अल्हम्दुलिल्लाह असांखे नाज़ आहे जो असां मिठे पीर जी दरगाह सां वाबिस्ता आहियूं। सिंध सॼी वलियत सां भरियल आहे। कंहिंजे फैज़ जो इनकार न आहे, कंहिंजी विलायत जो इनकार न आहे, कंहिंजे शान जो इनकार न आहे, पर जहिड़ो रंग मिठे पीर लातो अहिड़ो कंहिं न रंग लातो। शुक्र अल्लाह जा जो हिन दर ते अचण वारा साहिब शरीयत बणजी विया, सुन्नत जे फैज़ सां रंगजी को मोटिया। सुभान अल्लाह। छो न रंग लगे, इहो रंग छो न लगे जो हिन दर जो हिन आस्ताने जो निगरबान मिठो पीर। जिते अल्लाह जा वली रहंदा आहिनि, जे जॻह ते अल्लाह जे वलियन जा आस्ताना क़ाइम थींदा आहिनि, जे जाइ जी निस्बत के अल्लाह जे वलीअ सां थी वेंदी आहे। अचो त मां तव्हांखे क़ुरान मजीद फुरक़ान हमीद जी हिन आयत सबोरीअ मां ॿुधायां त जिते वली रहंदा आहिनि उहे जॻहियूं सुकून जूं जॻहियूं बणजी वेंदियूं आहिनि। इहे न कुझु ॻाल्हायो त सही। हेॾे सखी पीर जे दर ते वेठा वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह। सूरत बकर आयत नंबर सूरत बकर जी आयत सबोरिया रब करीम हिकिड़ो वाक़ियो हिन सूरत में बयान फरमायो आहे, जंहिंमें हिकिड़ो क़ौम वारा बनी इसराइल वारा पंहिंजे नबीअ वटि अचनि था, अर्ज़ कनि था साईं असांखे को बादशाह खपे, को हुक्मरान खपे। पोइ उन्हनि खे हुक्मरान मिले थो, पर उन हुक्मरान जी निशानीअ जे लाइ अल्लाह करीम थो फरमाए उन हुक्मरान जी निशानी हीअ आहे जो उन जी मदद जे लाइ अल्लाह जा मलाइक हिकु संदूक खणी तव्हांजे अॻियां अचे हाज़िर कंदा। संदूक हाणे तव्हांजे आॻो रखंदा। उन संदूक जे अंदर छा आहे? जेॾीमहिल संदूक उहा पेती जेॾीमहिल अव्हां वटि पहुचंदी, ऐं यातियकुम ताबूत फीहि सकीनतुम मिन रब्बिकुम, जॾहिं संदूक पहुचंदी, उहा पेती पहुचंदी, जॾहिं उहा टिणक पहुचंदी, जेॾीमहिल अव्हां वटि इहा पेती पहुती, अव्हां जे मथां अल्लाह सुकून नाज़िल कंदो। पुछण वारनि पुछो त साईं इन पेतीअ में छा आहे जो असांखे अल्लाह सुकून अता फरमाईंदो? रब करीम फरमायो वबक़ियतुम मिम्मा तरक आल मूसा व आल हारून। इन पेतीअ जे अंदर अल्लाह जे नबी मूसा जूं कुझु शयूं रखियल आहिनि, हज़रत हारून जूं कुझु चीज़ूं रखियल आहिनि। हज़रत मूसा जी लठ रखियल हुई, हज़रत हारून जी लठ रखियल हुई, हज़रत मूसा जा कपड़ा रखियल हुआ, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी जुती मुबारक रखियल हुई। मालूम छा थियो? जिथे वलीअ जा कपड़ा हुजनि, जिथे वलीअ जी लठ हुजे, उन जॻह ते सुकून लहंदो आहे। जय सुभान अल्लाह। जिथे अल्लाह जो वली रहे उन जॻह जो शान छा थींदो? सिर्फ़ लठ थी पहुचे, सिर्फ़ कपड़ा था पहुचनि,
त हज़रत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो मुझी कमीज़ खणो इज़हबू बिकमीज़ी हाज़ा मुझी कमीज़ खणी वञो मुझे बापे जे चेहरे ते रखजो जॾहिं चेहरे ते कमीज़ लॻंदी सुफ़े दी ख़त्म थी वेंदी अख नूर वारी थी सुभान अल्लाह चओ न सुभान अल्लाह अल्लाह जे वलियन जा आस्थाना अल्लाह जे वलियन जूं दरगाहूं अल्लाह जे प्यारन जे रहण वारियूं जॻहियूं उहे शान वारियूं आहिनि उहे मान वारियूं आहिनि उहे मक़ाम वारियूं आहिनि जो जे जॻह ते अल्लाह जा नबी था अचनि जॾहिं उन जॻह ते पहुचनि था त अण मुदाइदा मेवा था लहनि अण मुदाइदा रिज़्क़ था लहनि पोइ जॾहिं नबीअ उहे शयूं ॾिठियूं त हज़रत बीबी मरियम खां पियो पुछे या मरियम अन्ना लके हाज़ा ए मरियम हे छा आहे अण मुदाइदा मेवा पिया आहिनि हिननि जी त मुद्द ई कोन्हे मौसम ई कोन्हे हे किथां आया त हज़रत बीबी मरियम चयो जे अल्लाह जे तरफ़ां रिज़्क़ आहे जंहिंखे चाहे अण गणियो ॾेई छॾीजो ईंदो कंहिंखे आहे ओ नबीअ जी अम्मा नबीअ जी अम्मा अल्लाह जी वलिया कुरान में रब तो फरमाए ओ बीबी मरियम व इज़ क़ालतिल मलाइकतु या मरियम इन्नल्लाह अस्तफाके व तहरके वस्तफाके अला निसाइल आलमीन रूहुल्लाह साथी भैया ओ मरियम तो के अल्लाह हरनी औरतन ने कायनात जी औरतन ने चूंडे छजवा पसंद करे छजवा तो के पाकन अल्लाह पाक बनायो आहे सुभान अल्लाह नबी जी निस्बत थी थे त अम्मा के रब चूंडे थो छडे नबी जी निस्बत थी थे अम्मा के रब पाक को बनाए रब ने आयत में हे बुधायो जिथे वलियर जेके वलियन जी निस्बत में अची वजन उहे बच्चा भी शान वारा थी वेंदा आहिनि सुभान अल्लाह बेशक असां मिठो पीर खंडू खीर न मिठो से बेशक मिठे पीर जा चरवा न था से पर मिठे पीर जा बच्चा अजब तुझे मुझे यादो सुनी सूरतूं मिठे पीर जूं झलकियूं अजब असांजे साम्हूं जे अखियूं हुजनि दीद ॾिसंदी त मिठो पीर जा जलवा नज़र अची वेंदा दुआ करो त हिन आस्थाने सां अल्लाह ताला असांजी गांठा को बरकरार रखे जियूं त हिन दर्ज सां वफादार जे मरण त वलियन जी निस्बत वारी थींदा अल्लाह मुझो चवण तव्हां जो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए व आखिर दअवाना अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह।